हाँ कुर्बानी करना होगा इंशाअल्लाह। बकर कोई खुरन सूदा फ्रिज में रख मुखे छड़ तो मैं पोड़े जू ना सोची कुर्बानी न लाया बस कर पोड़ा उन्हनि खे गोश्त खारा जेके सॼी ज़िंदगी दाल खाई खाई दंद ई मुॾा थी विया थियनि उन्हनि खे गोश्त खारो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बच्चा मां ख्वाब में ॾिठो आहे तोखे कुर्बान थो कयां। बच्चो छा थो चए बाबा बाबा रब जे नाले कुर्बान थियण जे लाइ मां हाज़िर आहियां। बच्चो अहिड़ो हुजे पीउ कोहण थो वञे त बि पीउ सां गॾियो थो वञे। हाणे गाबा कोहंदव पादा कोहंदव हा या गाबे के सीर ना है तुझे खीसे के सीर रब तुझे ॾिसां त पैसा प्यारा थी जा अल्लाह प्यारो थी नथा जो सुभान अल्लाह मज़ो न आहे राजा हाय हाय अल्लाह जान हज़रत इस्माइल छाचो बाबा भले मूंखे को पर मुंहिंजो 5 वसीयत पहिरीं वसीयत त काकी ॾाढी तिखी कजा नथा जो सुभान अल्लाह बच्चो अहिड़ो हुजे न बच्चो आहे बाबा काकी ॾाढी तिखी कजा पंहिंजूं नज़रूं मुंहिंजे नज़रूं सां न मिलाइजा पंहिंजे कपिड़नि खे क़ाबू कजां छो त सीर जो हथ तेज़ निकिरंदो आहे मथा कपिड़नि खे न लॻई मथा रब नाराज़ न बाबा बाबा मुंहिंजी आख़िरी वसीयत मूंखे कोई मोटी वञे न अम्मा हाजरा खे मुंहिंजा सलाम नथा जो सुभान अल्लाह कुरान तो चए फलम्मा अस्लमा पीउ कोहण ते राज़ी पुट कुसण ते राज़ी यार खे 4 तरीक़नि सां परचाइबो सुभान अल्लाह जो ॿुधायो न मज़ो न आहे राजा पहिरियों यार खे परचाइबो उन जे दर ते हाज़िरी भरा ॿ पैसा छा थी न हलो मके मदीने नथा जो सुभान अल्लाह छो त हज आशिक़नि जी इबादत आहे मुंहिंजे मौला हुसैन 25 हज प्यादल कया नथा जो सुभान अल्लाह मौला अली जा मुरीद भैया कमल कयो भैया नारो छो न था नारे तकबीर ऐसा तो मौला भजी नारे तकबीर तेरे भाई का साजो हाय खुदा जो कसम भला जे हज उम्रे ते नथा वञो न त धून में मस्जिद जो दर खुलियो पियो आहे इहो बि अल्लाह जो दर थियो मुझे मौला अली खां पुछूं अली मस्जिद में मज़ो आहे या जन्नत में धोण वारा मुझे मौला अली जो जवाब जे अली खां पुछे त वो जन्नत खां वधीक मस्जिद में मज़ो आहे अली छाजे करे जे जन्नत में वञण सां अली ख़ुशि थींदो मस्जिद में अचण सां अली जो अल्लाह मिटाई तो जो महकुम थी मस्जिद जो जिन टाइम चलो असांखे मस्जिद का 104 डिग्री बुखार थाने ते हलंदा होटल ते हलंदा होटल ते चांहि जा आशिक़ना छोरनि जा आशिक़ना तोखे चांहि पीअणी आहे घर पी न जोणे अंधी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मस्जिद मस्जिद एको यार जो दर ते हाज़िरी भराई ॿियो कमु कहिड़ो कबो यार खे परचाइण लाइ यार ते ख़र्च कबो चवंदा आहियो न हुकुम कर जानी छा खाईंदे मूंखे कॾहिं चांहि पीआरी रब तुझे मूंखे परचाइणो अथव मुंहिंजे नाले ते ख़र्च करणु शुरू कयो अल्लाह बरकत ॾे
मंजूर कनासरे साहब के से नादर हुसैन साहब के उनके भाइरन के खुदा जो कसम को बीमार थी पे को गोठ जो कम थे गोठानन दे तो जान जादम खुदा जो कसम है इंसानियत की खिदमत वडी इबादत हुजूर का पूछो या रसूल अल्लाह कायनात में भलो केरा कायनात में भलो केरा नबी संग जवाब पूछा पर फरमाया खैर ना मैं अनफाउना ता में भलो हुआ जो को मानुन के नफो पहुंचाए जोर से कहीं के मुसलमानन के ना मानुन के असा कहने कम तो रे असा पहिरियों पुछंदा पार्टी कहिड़ी है वड़े वो सही मंजूर कनासरा वड़े वो नादर हुसैन उन जा भाई न पार्टी न फिक्र न जमात इंसान खिदमत करिया रब पे राजी थे मोहम्मद पे राजी मजो ना है राजा जोर बेटा ई साधु थे वण था मेवो कन अंब जो अंब कंदो आ पाण खाईंदो आ तहां बीड़ी ना ॻाल्हायो छो न वण था मेवो कन पर पाण न खन पंहिंजो ठिकर भितर छापियूं ऐं धूआ बि धार सां पर फिरियो फिरियो फुरकन पिया नियत मुताबिक़ पंहिंजा इस्लाम जो रूह इहो अथव त ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत हाणे कुर्बानी कंदव न इंशाअल्लाह भाई बकर कोई खुरन सूदा फ्रिज में रख मूंखे छॾ त मां न पोड़े जूं न सोची कुर्बानी न लाया बस कर पोड़ा उन्हनि खे गोश्त खारा जेके सॼी ज़िंदगी दाल खाई खाई दंद ई मुॾा थी विया अथनि उन्हनि खे गोश्त खारो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बच्चे खे बच्चा मां ख्वाब में ॾिठो आहे तोखे कुर्बान थो कयां बच्चो छा थो चए बाबा बाबा रब जे नाले कुर्बान थियण जे लाइ मां हाज़िर आहियां बच्चो अहिड़ो हुजे पीउ कोहण थो वञे त बि पीउ सां गॾियो थो वञे असांजा छोरा बाबा तूं हल मां बाइक काहे आई बाइक जा सका नबी से फरमायो ला तमशा मामा पी जे अॻियां न हलो वला तकुद कदमा पी खां पहिरियों मजलिस में न वेहो वला तजबिस में पी खे नालो वठी सॾ न कयो वला तसब्बतला पी खे गार न ॾियो असांजा छोरा होटल ते वेठा पी जी गिला बाबा कुछ को नहीं करेंदा अबा कुछ को नहीं करेंदा अबा पिणे कुछ न कंदो आ न तू जाओ कीअं सब कुछ कंदो आ पर कर सही कंदो आ सुभान अल्लाह तो के पीर न ठोवे सुभान अल्लाह जो दा हदीस पढ़ा मजो ना आए दाजा कुरान का आयत तबयो तबो हटायो भैया भैया नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिज़ुअफ़ाइकुम रब तो जे कमजोर हैं तां जे घर में जे करे तां जी मदद तो क्या तां के रोजी तो जा घणा घणा ब कमजोर हैं तां जे घर में केड़ा हिकु तां जा पीमा धोण वारो मां जे पेरन में जन्नत अथव मां जे पेरन में ज़ाल जे पेरन में सैंडल अथव तां जी मर्ज़ी आ जन्नत कमायो या सैंडल कमायो हिकु पीमा जे करे ॿियो मासूम बच्चा नंढड़ा ॿार ॿार मुंहिंजे इश्क में आया आहिनि अगर मैं अचा पियो न ॿारनि ॾिठो मूंखे चऊं ओॾे खे जल्द वेंदा पिया
ॿारनि जी बि मूंसां मोहबत। नवाब शाह मां नमाज़ पढ़ण वियुसि, नंढड़ी छोकिरी मस्जिद में क़ुर पढ़ाए, मूंखे ॾिसी चई चाचा तूं मोबाइल मां कीअं निकिरी आयो आहे? मोबाइल में ॿार ॾिसंदा बड़ा मुलो निभागो जुबे समेत निकितो कीअं। ॿारनि में टे ख़ूबियूं वॾियूं अथव, टे। सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां, मज़ो न आहे भाॼा। हिकिड़ी खूबी ॿारनि में कहिड़ी आहे? विढ़ंदा त मलई ठही ईंदा। तव्हां इलेक्शन में विढ़िया आहियो, अञा फूकिया वेठा। असांखे इलेक्शन खां परे कयो, बाक़ी हलणो असां बि कोन ॾींदासीं। लोले चयो त मां वञा थो हज ते, कांव चयो मां मरी वियो आहियां। इहो हुकूमत न हलंदव। हाणे ई रड़ियूं शुरू आहिनि। हमरा जी थी शादी, कुंवार बि रोए पई, घोट बि रोए पियो, मंगणहार बि रोए पियो। माण्हुनि जो कुंवार त रोअंदी आहे, छो त पहिरीं राति ड्रामो कंदियूं आहिनि। पाण हिकिड़ी राति रोअंदियूं, मुड़ुस खे सॼी ज़िंदगी रोआईंदियूं। घोट खे चओ तूं छो थो रोए? चए मुंहिंजी राणी रोए थी त मां बि रोआं थो। मंगणहार खे चओ तूं छो थो रोए? चए मां रोआं थो त जिथे घोट कुंवार रोअनि था इहो घर बि न हले। ॿारनि में टे खूबियूं वॾियूं अथव, ख़ुदा जी कसम। कहिड़ियूं? हिकु विढ़ंदा त मलई ठही ईंदा। तव्हां ठहो था? चांहि जे कोप ते था विढ़ो त बि कैलाशनि था खणी ॾियनि। कोप ते 7 ॼणा चक, कंद कोट ॾे जहिड़ो थियो, मेंह जे रसे ते 7 ॼणा मरी विया। मेंह जो रसो अगठु न।